कुरैश हुआ जेके आका जे कबीले सां जंहिंजो तालुक़ हुयो उन ॾे मदीने वारा साईं मुखातिब थिया। हाणे कुरैशनि में बीमारी कहिड़ी हूंदी, असां वॾा मोतबर आहियूं, असां जहिड़ो नसब कंहिंजो न आहे, असां जहिड़ो ख़ानदान कंहिंजो न आहे, असां जो जहिड़ो कबीलो कंहिंजो न आहे, असां ॿी मख़लूक आहियूं, हज कंदा बि पंहिंजी अलॻि जाइ ते वेहंदा, ॿियो अवाम अलॻि जाइ ते वेहे। त इन शइ खे ख़तमु करण जे लाइ मदीने वारे साईं इरशाद फरमायो, या माशर कुरैश, ए गुरोह कुरैश। हाणे इहो मदीने वारे साईं जो कबीलो आहे पंहिंजो, ॿिया सभु अरब छॾे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सिर्फ़ु कुरैश सां मुखातिब थिया जेके साईं जा पंहिंजा हुया। इन अल्लाह क़द अज़हब अनकुम नख़वतल जाहिलिया व तअज़्ज़ुमहा बिल आबा। अल्लाह ताला तव्हां खां ज़माना जाहिलियत जी रौनत ऐं जेका तव्हांजे अबे ॾाॾे सां गॾु हुई उन खां तव्हांखे आज़ादु कयो आहे अॼोके ॾींहं ते। अन्नासु मिन आदम व आदम ख़ुलिक़ मिन तुराबिन। आदम अलैहिस्सलाम मिटी मां हुयो ऐं तमामु इंसान आदम अलैहिस्सलाम जी औलाद आहिनि। जेको हिननि जे दिमाग़ में इहो फ़ख़्रु हुयो न त असां वॾी मख़लूक आहियूं, असां का वॾी शइ आहियूं, उनखे हुज़ूर ख़तमु कयो। आगा फरमाया अन्नासु मिन आदम व आदम ख़ुलिक़ मिन तुराब। आदम अलैहिस्सलाम मिटी मां हुयो ऐं तमामु माण्हू आदम अलैहिस्सलाम जी औलाद आहिनि। उन खां बाद आक़ाए दो जहां तिलावत फरमाई आयत मुबारका, या अय्युहन नास इन्ना ख़लक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा वजअलनाकुम शुऊबन व क़बाइल लितआरफू इन्न अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम। ए इंसानो, असां हाणे अल्लाह साईं थो फरमाए, असां तव्हांखे हिकिड़े मर्द ऐं हिकिड़ी औरत मां पैदा कयो आहे। इन्ना ख़लक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा। कंहिंखे का ज़हन में करे मोतबिरी अचे न, साईं मां बरो चाहियां, हीउ ॼामो वठा, मां फलाणे नवाब जो नसुल आहियां, हे जेको आहे त घटि ज़ात वारो माण्हू आहे। इस्लाम जो इहो सिस्टम ई न आहे। जेको जहिड़ी ज़ात सां ताल्लुक़ रखे थो, अल्लाह जे क़ुरान जो फ़रमान ॿुधो। अल्लाह साईं फरमाए थो, मां तव्हांखे हिकिड़े मर्द आदम अलैहिस्सलाम ऐं हिकिड़ी औरत बीबी हवा मां पैदा कयो आहे। वजअलनाकुम शुऊबन व क़बाइल लितआरफू। मां कबीला ऐं शोबा ज़ातियूं इन जे लाइ ख़ल्क़ियूं त जीअं तव्हांजी सुञाण थिए। कबीला न हुजंदा त सुञाण कीअं थिए? अल्लाह साईं फरमायो, कबीलनि जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो ई मक़सदु आहे, जीअं ख़बर पए त बाबा हीउ कहिड़ी शाख़ सां ताल्लुक़ थो रखे। कबीला ज़ातियूं न हुजंदा त पोइ कीअं ख़बर पए त कहिड़े माण्हू कहिड़े कबीले वारे माण्हू ॾोह कयो, उहो जेको माण्हू आहे उनजो ताल्लुक़ कहिड़ी ज़ात सां आहे। अल्लाह साईं फरमायो, इन्हनि जो ताल्लुक़ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांजी सुञाण सां आहे, बसि इन जो ॿियो को ताल्लुक़ न आहे। हीअ अरबी आहे, हीअ अजमी आहे, हीअ फलाणी ज़ात आहे, हीअ टीरी ज़ात आहे। इस्लाम जो इहो सिस्टम ई न आहे। आक़ाए दो जहां इन खे बि उन्हनि जी मोतबिरी खे बि ख़तमु कयो। इन्न अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम। हाणे अल्लाह वटि इज़त वारो उहो आहे। हाणे आख़िरी सभु शइ जो रिज़ल्ट, हाणे साईं इज़त वारो केरु आहे? इहे सभु शयूं त थी वियूं, हाणे मोतबर केरु आहे, इज़त वारो केरु आहे, अज़ीम केरु आहे? त मदीने वारे साईं फरमाए, ॿुधो, अज़ीम उहो आहे जेको तव्हां मां परहेज़गार आहे। हाणे अज़मत ऐं इज़त वारो केरु आहे? जेको परहेज़गार आहे। इन्न अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम। परहेज़गार इज़त वारो उहो न आहे जेको नवाब जे ख़ानदान सां जंहिंजो ताल्लुक़ आहे। इज़त वारो उहो न आहे जंहिं वटि 1000-1500 जरेब ज़मीन आहे। इज़त वारो उहो न आहे जंहिं वटि वॾी नौकिरी आहे, वॾो पैसो आहे। इज़त वारो उहो न आहे जेको वॾो कारोबारी आहे, वॾो सियासतदान आहे। इज़त वारो उहो न आहे जेको मुल्क जो वज़ीर आज़म आहे। इज़त वारो उहो न आहे जंहिंजा पुट ॾोहिटा पोटा मिट माइट सभु सियासत में आहिनि। इज़त वारो उहो न आहे जंहिंजो अबू ॾाढो वली हुयो। इज़त वारो उहो न आहे जेको कंहिं दरगाह जे नस्ल मां आहे। इज़त वारो उहो न आहे जेको कंहिं नबीअ जी औलाद आहे। जे इज़त वारो हुजे हा त नूह अलैहिस्सलाम जो पुटु ग़रक़ ऐं बर्बादु न थिए हा। नबी जो पुटु आहे, बेफ़रमान थियो, अल्लाह साईं बर्बादु करे छॾियुसि। ऐं मुंहिंजा नबी इन जे लाइ दुआ न घुर। इज़त वारो उहो न आहे जेको नबी जो चाचो आहे पर हुज़ूर जो गुस्ताख़ अबू लहब। जेकॾहिं इज़तूं इन ते मिलणियूं हुजनि हा न त पोइ सभ खां अॻु में हुज़ूर जो जेको ख़ानदान जेको ख़ुदि हुज़ूर जे मुखालिफ़त में हो उनखे इज़त मिले हा। अबू लहब सभिनी खां पोइ वधीक मुअज़्ज़ज़ शख़्सियत हुजे हा इस्लाम में, साईं नबी जो चाचो आहे।
नसुल त ॾिसो, रत त ॾिसो। न न, हुज़ूर ख़तमु कयो सिस्टम इहो। अल्लाह जो कलाम ॿुधो, इन अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम। भले ग़रीब छो न आहे, मिसकीन छो न आहे, पर इज़त वारो उहो आहे जेको तव्हां मां परहेज़गार ऐं मुत्तक़ी आहे। इन शइ माण्हुनि खे इस्लाम ॾे राग़िब कयो। घणा असां ग़रीब आहियूं कि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम असांखे पाण सां गॾु था विहारनि। हे अरब सरदार त असांखे भरिसां वेहण बि न ॾींदा। हे अल्लाह जो नबी असांखे सीने सां थो लॻाए। मां हबशी ग़ुलाम, मूंखे ओ परे उस ते बीहारींदा। हे अल्लाह जो महबूब मूंखे मौज़िने इस्लाम करे काबे जी छत ते चाढ़े छॾी। अहिड़े कुर्ब, इन मोहब्बत, भले हबशी आहे, रंग जो कारो आहे, को बंगाली आहे, को अफ्रीकन आहे, को सिंधी आहे, पर जेको हुज़ूर जी बारगाह में पहुतो, कलमो पढ़ियई, मदीने वारे साईं पाण सां गॾु विहारे उनखे मानी खाराई।